बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। उस्मान शाहड़ी वेझो गोठ शहदाद बलोच लौंग बालादी ईसा बलोच बोर्ड मुतासिरन जूं मीडिया ते ख़बर नशर थियण ते ज़िले इंतज़ामिया नोटिस वरितो। तालको झंडोमरी जे बोर्ड मुतासिरन जूं ख़बरूं हलण ते ज़िले इंतज़ामिया DC टंडोल यार बोर्ड मुतासिरन जे घर अंदर बीठल पानी नेकाली लाइ पेट्रोल ऐं डीज़ल फराहम करे पानी जी नेकाली कराए रहियो आहे। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त उस्मान शाहड़ी वेझो गोठ शहदाद बलोच लौंग बालादी ईसा बलोच बोर्ड मुतासिरन जूं मीडिया ते ख़बर नशर थियण ते ज़िले इंतज़ामिया नोटिस वरितो। तालको झंडोमरी जे बोर्ड मुतासिरन जूं ख़बरूं हलाए असां हर मुमकिन कवरेज ॾिनी ऐं ज़िले इंतज़ामिया DC टंडोल यार बोर्ड मुतासिरन जी घर अंदर बीठल पानी जे नेकाली लाइ पेट्रोल ऐं डीज़ल फराहम करे पानी जी नेकाली करे रहियो आहे।